अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त कूड़नि बयाननि सां हक़ीक़तूं तब्दील न थींदियूं, एतमाद अमली क़दमनि सां बहाल थींदो आहे। पाकिस्तान सरहद पार दहशतगर्दीअ ख़िलाफ़ क़दम जारी रखंदो। अफ़गान तालिबान जे गुमराह कंदड़ बयान ते रद्द अमल में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त पाकिस्तान जी सियासी ऐं अस्करी क़यादत हिक पेज ते आहे। अफ़गानिस्तान जे हवाले सां पॉलिसी ते मुकमल इतफ़ाक़ राय आहे। लाहौर समेत पंजाब जा मुख़्तलिफ़ शहर फ़िज़ाई गदलाण जी लपेट में अची विया। लाहौर, कसूर, फैसलाबाद, शेखपुरा, कादिरपुर, गुजरांवाला, रायवन ऐं ॿियनि इलाइक़नि में फ़िज़ाई गदलाण में इज़ाफ़ो। शहरनि लाइ खुलियल फ़िज़ा में साह खणणु मुश्किल, मास्क इस्तेमाल करण जूं हिदायतूं। पेशावर में CTD थाने में धमाको, हिकु अहलकार शहीद, 2 ज़ख़्मी। पुलिस इख़्तियारनि मूजिबि धमाको हथियारनि जे डिपो में रखियल पुराणो गोलो फाटण सबबु थियो। धमाके सबबु इमारत जो हिकु हिसो किरी पियो, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कराची में रेंजर्स जी कार्रवाई लियारी जे भत्ता गैंग जो घुर्बल जवाबदार गिरफ़्तार। जांच दौरान जवाबदार पारां शहर अंदरि लिसानी बुनियाद ते कार्रवाइनि जो एतराफ़। रेंजर्स तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदार इस्माइल उर्फ तांबा मथां अगवा, पुलिस मुक़ाबलनि ऐं मंशियात फ़रोशीअ जा केस दाख़िल आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी सां गवर्नर पंजाब सरदार सलीम जी मुलाक़ात। सूबे जी सियासी सूरतहाल ऐं मुल्की मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। मोहसिन नक़वी चयो आहे त पाकिस्तान ख़ातिर मुतहद थियणो पवंदो। इतिहाद जी ज़रूरत अॼु पहिरियां खां वधीक आहे। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त पीपल्स पार्टी कराचीअ जे लाइ कुझु नाहे कयो। 40 बसूं आणे अवाम खे बेवकूफ़ बणायो पियो वञे। रोड ठहियल ई न आहिनि, ई चालान कया पिया वञनि। कराचीअ में तक़रीब ख़िताब कंदे हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त कराचीअ जे नौजवाननि खे रोज़गार खां परे रखियो वियो आहे। नौजवान मायूस थिया त ग़लति रस्ते ते हलिया वेंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा, औरत समेत 3 ॼणा फ़ौत। दौड़ वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी। फ़ौती औरत जे मरियम गुजर तौरु सुञाणप। ज़ख़्मियुनि में रफ़त ख़ातून ऐं नींगर रियाज़ शामिल। मेहड़ में ट्रालर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार 15 वरियनि जो नींगर, अल्लाह बचायो खोसो फ़ौत। शाहपुर चाकर में ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, मौक़े ते फ़ौत। नौजवान टूल टैक्स वसूल करण लाइ ट्रालर खे रोकण जी कोशिश कई ऐं हेठां अची फ़ौत थी वियो। जतोई भाइरनि जी मोरो वाक़िए जे शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ मसरूर ख़ान जतोई ॻोठु लगारी बिजाराणी पहुता। जतोई भाइरनि मोरो दाणे में शहीद कयल ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जे वारसनि सां ॾुखु वंडियो, ज़ख़्मियुनि जी अयादत कई। कराची में बाहि लाॾाऊं ख़ानदान जूं सभई झूपड़ियूं साड़े छॾियूं। गुलिस्तान जोहर में ओचितो बाहि भड़की उथी। 2 कलाकनि जी जदोजहद बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। लाॾाऊ ख़ानदान जो समूरो सामान ऐं केतिरियूं ई मोटर साइकिलियूं सड़ी रख। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि बिजलीअ जूं तारूं टकराइजण सबबु झूपड़ियुनि में बाहि लॻी, जेका झूपड़ियुनि में मौजूदु सिलेंडर फाटण करे पखिड़िजी वई।